जुल्म जा क़ाइम न थियासीं ज़ंजीर खावत पंहिंजो को दमसाज़ न आहे हर हथियूं अचनि वक़्त जे सूरीअ जो सदम हिन वक़्त जेको हालात हलनि पिया हर वक़्तु ये बार बार शइ वक़्तु अचे थो बार बार सूरी जो सदाऊं अचनि थियूं हर हथियूं अचनि वक़्त जे सूरी जो सदाऊं अफ़सोस अनल हक़ जो आवाज़ न आहे अला शमशेर मुंहिंजो सौट हो मुंहिंजी पुफी जो पुटु मुंहिंजे मामे जो पुटु ऐं हुनजी पुफी जो पुटु ऐं हुनजे मामे जो पुटु पर इहे रिश्ता वरी जॾहिं अदब सां वापसि था थिए थो शाइरी सां फ़िक्र सां इनकलाब सां नज़रिए सां त पोइ उन्हनि में जेको आहे रिश्तनि खां अॻिते वधी ऐं हिकु नवां रिश्ता क़ाइमु थी था वञनि ऐं शमशेर रहबरी एतिरो महान माण्हू हो जो उनखे पंहिंजे ज़ाती रिश्तनि खां वधीक जेको नज़रियाती रिश्तो आहे उहो जेको सो वधीक पंहिंजो बणायो अथई शमशेर रहबरी शाइर हो या अदीब हो जेको नसर लिखंदो हो पर उन में बि मज़ाहिमती किरदारु हो मज़ाहिमती अहिड़ो जो हू चाहे अमलीत दौर हुजे या जुड़तू जमहूरियत जो दौर हुजे शमशेर रहबरी किथे बि पंहिंजे क़दमनि खे जेको आहे सो कंहिं वॾी ताक़त जे मुक़ाबले में साम्हूं जे करे आयो त हुन ते केरु आङुर खणी कोन थो सघे त हू किथे न किथे रुॻियो हुजे किथे हुनजी तंबियूं तंबियूं हुजनि या हुनजी आवाज़ में का लफ़्ज़ आई हुजे हुन पंहिंजे लफ़्ज़नि खे पंहिंजे कलम खे महसूसु करायो हू कलम जो धणी आहे रुॻो कलम जो धणी न आहे पर मुजस्समे कलम में अंदरि जेको सो ख़ुदि मुजस्समे कलम बची वियो हू ख़ुदि कलम हो हुन पंहिंजे पाण खे सिंबल बनायो त कंहिंजी ख़ुशामद कोन कबी कंहिंजी चमचागिरी कोन कबी ऐं उनखे हुन आख़िर ताईं निभायो हुन हमेशह इहो चयो त पहाड़ जहिड़ा इरादा रखा तो सीने में पहाड़ जहिड़ा इरादा रखा तो सीने में हवा के ज़ोर का ज़्यादा ही हौसलो है जो फ़क़त शायरी न हुई गुबाज़ो कोन हो पर हुन मरण जे आख़िरी घड़ी ताईं इन लफ़्ज़नि खे पाणी ॾिनो त हवा जे ज़ोर खां ज़्यादा ही हौसलो रखा थो ऐं हुन हौसले खे निभायो हो इन वक़्तु या उमर सरकारी रिसाला निकिरनि था उनसे सरकार के इश्तिहार या उनके पंफलेट या उनकी चमचागिरी जी छाप लॻल हूंदी है पर शमशेर रहबरी सिंध नई ज़िंदगी नए साल मुसलसल लिखियो पर किथे बि वो सरकारी रिसालो पर किथे बि महसूस कोन थियो त शमशेर रहबरी किथे सरकारी चमचागिरी की तर्जुमानी करे थो उन अदब हो शायरी हुई उन सां गॾोगॾु मज़ाहिमती किरदार हो हुन उन्हनि दौरनि में उन्हनि जे ख़िलाफ़ तहरीक हलायूं हुन रोल पेपर लिखी हर जॻह ते हिकिड़े ते घर ते वञी वॾो रोल पेपर हिन वक़्तु जदीद दौर आहे नई नई मशीनूं अची वियूं आहिनि कॉम्प्यूटर मशीनूं कोन हुयूं रोल पेपर ग़रीब माण्हू गाॾियूं कोन हुयूं मोटरूं कोन हुयूं दर दर ते पहुचण सॼी सिंध में थोरा घटि चवणु सवली ॻाल्हि आहे पर थोरो महसूसु कयो कैफ़ियत खे हुन कीअं वियो हूंदो कॾहिं निकितो हूंदो वॾो माण्हू कोन हो मोरा ते नंग जिते वियाई इन नमूने सां कमु करे ऐं उहो जेको रोल पेपर सदर अयूब में बैठो वञी हुनजे ख़िलाफ़ जेको कमु कयो वक़्तु न आहे जेकॾहिं हुनखे मुसलसल ॻाल्हाइजे पर हुन हमेशह पंहिंजो पाण खे जेको आहे सो मञी रहियो सिंधी बि संगत हुजे उनमें हुन जेकॾहिं शुरू खां वठी मुसलसल 10 साल जनम सेक्रेटरी रहियो पर हुन पंहिंजे जेको सो किथे कंहिं मरल ते केरु आङुर खणी कोन थो सघे ॻाल्हि इहा आहे त माण्हू हूंदा आहिनि उहिदा हूंदा आहिनि पर ॻाल्हि आहे त आख़िर ताईं पंहिंजो एहसासु बरक़रार रखणु इहा शइ शमशेर रहबरी में हुई इहा वॾी ॻाल्हि आहे ऐं उन खां पोइ महिरान अख़बार सभिनी ॻाल्हियूं ॿुधल आहिनि ॾिठल आहिनि और वरी जेको सो रिव्यू कजे चवणु सवलो आहे मगर महिरान अख़बार में चाहे कुतू दुकानों जो उन्वान लिखे या बेल के लिखे या फ़कीर बयान करे लिखे उहे जेकॾहिं
मूंखे ख़बर न आहे त छो अञा ताईं पंहिंजे रफ़ीक अफ़्रीके चोंदुसि सलीम खे चयो आहे ख़ुदा जे वास्ते वक़्तु वञे पियो का ख़बर कोन्हे हिननि खे सहिड़ियो हुनखे गॾु कयो ही वॾी तारीख़ आहे ही मज़ाहिब जी तारीख़ आहे हू जेकॾहिं मज़ाक़ में पुतरू लिखे थो उन में बि जेको आहे सभई मज़ाहिब जी शइ आहे इनकलाबी शइ आहे नज़रियाती शइ आहे इनखे गॾु कयो ही सुभाणे जो सरमायो आहे उन वटि दौलत कोन हुई मिल्कियत कोन हुई इहो एॾो खज़ानो आहे उनखे गॾु करण जी ज़रूरत आहे सो इन करे कानून जो मसइलो वरी हिन दौर में जॾहिं ज़मीन जी सौदागरी जो मुस्तक़िल जेको उरूज आहे हिन वक़्तु सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जे लाइ जेके ताक़तूं आहिनि उहे कोशिशूं पहिरीं कंदियूं रहियूं आहिनि हिन वक़्तु बि उन्हनि में फिरोजी कुवत जेका आहे वरी नज़र आई आहे हर 5-8-10 साल खां पोइ यज़ीद जो पीढ़ो आहे वरी गुम कंदो आहे फिरोजी जे वक़्तु वधंदी आहे उहा शइ जेका आहे सा वरी वक़्तु अची वई आहे या ॿी ॻाल्हि आहे कुझु बि थिए तकलीफ़ूं ईंदियूं असांखे ईंदियूं रहियूं आहिनि हे असांखे वरी ॼण ख़तमु थी वरी ॿी ॻाल्हि कंदा असांखे रोले रोले मारण था चाहिनि हर जॻह ते हिकु इशू ख़तमु थो थिए वरी ॿियो इशू था कनि इहो रहंदो इहो न आहे हिते ख़तमु त वरी ॿी ॻाल्हि उनखे आदत में शामिल आहे मगर असां गुरबानी में ठहियल रहियूं जेकी इनकलाबी क़ौम हूंदी आहे उहा इनकलाब लाइ हर वक़्तु तयारु हूंदी आहे यज़ीदियत 1400 साल खां वठी पंहिंजे कम में लॻी पई आहे ऐं हुसैनियत जी मज़लूमियत उहा पंहिंजे कम में लॻी पई आहे हर को पंहिंजे कम में आहे मज़लूमियत वरी बि जेको आहे सो हमेशह ज़ुल्म खे मज़लूमियत सां ज़ुल्म खे जेको आहे लिखी आहे सो इंशाअल्लाह ताला ज़रूरु थींदी बाक़ी वक़्तु आहे त असां सभई सिंध के हक़ जे लाइ सिंध खे बचाइण जे लाइ पंहिंजो पाण खे ॿाहिरि निकिरूं छो शमशेर हैदरी असांखे अॻे ई चयो हो त मां पुकारींदो रहियुसि मंज़िल जे हर हिकु मोड़ तां मां पुकारींदो रहियुसि मंज़िल जे हर हिकु मोड़ तां रह सभु कुझु ॿुधो मगर भुलिजी विया सो हर दफ़े भुलिजी था वञूं त वरी जेको आहे शमशेर अॼु बि सचो करे अचो सिंध खे बचायो अचो जीअं साईं ॿुधायो त हिकिड़ो वरी 9 वॾी क़ाइमु थिए अहिड़ा हज़ार वॾी क़ाइमु थियनि असांजे बसो जॾहिं क़ुर्बानी ॿुधायूं त पोइ जिस्म जेको आहे ख़तमु थी वेंदो आहे त जिस्म मरी वेंदा आहिनि मगर नज़रिया मरंदा आहिनि ऐं तारीख़ जेका आहे हमेशह नज़रियुनि खे ॾिठो आहे उहो नज़रिया जेका आहे हमेशह ॾिठा रहिया आहिनि शमशेर हैदरी जो फ़िक्र नज़रियो हमेशह ॾिठा रहंदो वरी महिरबानी